तरीक़े सां लिखणु खपे। त हिते असां लिखंदासीं एसिड लेस देन 7 ऐं हिते लिखंदासीं बेस ग्रेटर देन 7। ठीकु आहे। आई होप तव्हांखे हे pH स्केल सम्झ में अची वेंदो। हाणे हिन में कुझु शयूं इंपॉर्टेंट आहिनि जेके तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। हाणे जीअं ह्यूमन ब्लड आहे, हाणे इहो तव्हांखे ईंदो आहे अक्सर। तव्हां कॾहिं बि जेकॾहिं ज़रूरत पए मौक़ो मिले तव्हां हुनखे जेकॾहिं टेस्ट करे ॾिसो न, रत खे तव्हांखे हल्को खटो नज़र ईंदो मामूली, छो जो उनजी बेसिक नेचर हूंदी आहे, यानी कि 7 खां थोरो मथे हूंदो आहे। किथे हूंदो आहे 7.3। ह्यूमन ब्लड जेको आहे उनजी pH वैल्यू ते घणी निकिरंदी, जेका रीडिंग आहे उहा घणी निकिरंदी 7.3। हाणे 7 खां ज़ाहिरी ॻाल्हि आहे मथे आहे त उहो छा हूंदो, बेस हूंदो, बेसिक इन नेचर हूंदो। पर केतिरो वीक बेस हूंदो, छो जो 7 खां थोरो सिर्फ़ु मथे आहे। जेतिरो मथे थींदो वेंदो ओतिरो छा थींदो वेंदो, स्ट्रॉन्ग बेस थींदो वेंदो। सो ह्यूमन ब्लड जी 7.3 आहे, मिल्क जी 6.5 आहे, लेमन जूस जी 2 हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांजो जेको ऑरेंज जूस आहे, ऑरेंज जूस जी मुंहिंजे ख़्याल में 5 हूंदी आहे। ठीकु आहे। सो हे मिल्क जी तव्हांखां पुछी सघनि था, ह्यूमन ब्लड जी पुछी सघनि था, रेन वाटर जी पुछी सघनि था, इन जी 5 हूंदी आहे। बेकिंग सोडा वग़ैरह, अमोनिया पुछी सघनि था, ब्लीच पुछी सघनि था। सो इट वॉज़ ऑल अबाउट pH स्केल ऐं एसिड ऐं बेस। अच्छा, हाणे हिकिड़ी ॿी इंपॉर्टेंट ॻाल्हि, त एसिड ऐं बेस जॾहिं बि पाण में रिएक्ट कंदा आहिनि त उन मां जीअं असां मिसाल खणूं था पिया NaOH। हाणे इहो तव्हां ॾिसी सम्झी विया हूंदो त इहो छा आहे, असांजो बेस आहे। कीअं ख़बर पई, छो जो इन जे अंदरि हे हाइड्रो ऑक्साइड आयन इस्तेमालु थियल आहे। असां जेकॾहिं इन जो रिएक्ट करायूं कंहिंसां HCl सां, हाइड्रोक्लोरिक एसिड, हाणे इन में तव्हां ॾिसी सघो था या सम्झी विया हूंदो त इहो असांजो छा आहे, एसिड आहे। कीअं ख़बर पई, इन जे अंदरि हाइड्रोजन आयन इस्तेमालु थियल आहे। ठीकु आहे। हाणे एसिड ऐं बेस खे जॾहिं असां पाण में मिलाईंदासीं ऐं उहे रिएक्ट कंदा त असांजो छा ठही वेंदो, लूणु ऐं पाणी ठहंदो आहे। जॾहिं बि तेज़ाब ऐं असास मिलंदा आहिनि या एसिड ऐं बेस मिलंदा आहिनि, असांजो छा ठही वेंदो आहे, साल्ट प्लस वाटर। इहो फार्मूलो ज़हन में रखी छॾियो। हाणे ॾिसो कीअं थींदो, ॾिसो हितां सम्झो त हाणे हितां जेके हे सोडियम आहे ऐं हे क्लोरीन आहे, इहे पाण में टुटी करे पाण में रिएक्ट कंदा, यानी हे पाण में जोड़ी ठाहे छॾींदा। छा ठही वेंदो असांजो, NaCl। हाणे सोडियम क्लोराइड इहो लूणु आहे जेको असां आम तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं, हे छा आहे, साल्ट। ऐं प्लस में ॾिसो हाणे हितां हे सोडियम कटिजी वियो, हितां क्लोरीन कटिजी वियो, बाक़ी छा बचियो, 2 हाइड्रोजन जा एटम ऐं हिकिड़ो ऑक्सीजन जो एटम। इहो छा थी वेंदो आहे, पाणी ठही वेंदो आहे। सो हे कटे सटे थी वेंदो H2O। तव्हां ॾिसी सघो था पिया त हे इक्वेशन बि बैलेंस्ड आहे, यानी कि हाइड्रोजन जा 2 आयन एटम हुया, हेॾे बि ॾिसो 2 एटम, ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम हुयो, हेॾे बि हिकिड़ो, सोडियम जो हिते हिकिड़ो एटम, हेॾे बि हिकिड़ो आयो, क्लोरीन जो हिकिड़ो एटम, हेॾे बि। सो यानी कि हीअं जेकॾहिं असां लिखूं, सिर्फ़ु फार्मूलो न लिखूं, एसिड प्लस बेस या बेस प्लस एसिड इज़ इक्वल टू साल्ट प्लस वाटर ठहंदो आहे। ठीकु आहे। हे हुनजो मिसाल आहे। कहिड़ो मिसाल आहे, सोडियम हाइड्रो ऑक्साइड, इहो बेस आहे, एसिड कहिड़ो आहे, HCl। इन्हनि खे मिलाईंदासीं त असांजो छा ठही वेंदो, NaCl, यानी कि हितां सोडियम टुटी वेंदी, हितां क्लोरीन टुटी वेंदी, हे ॿई पाण में जोड़ी ठाहींदा NaCl। बाक़ी जेके हाइड्रोजन जा 2 एटम, ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम, इहे मिली करे असांजा छा ठाहे वेंदा, H2O ठाहे वेंदा। ठीकु आहे। सो वैन एसिड एंड बेस जेको आहे रिएक्ट ईच अदर, दे फॉर्म साल्ट एंड वाटर। सो इहो हुयो ऑल अबाउट एसिड ऐं बेस, ऐं इन्हनि जो डिफरेंस, ऐं उन्हनि खे असां मेजर कीअं कंदा आहियूं, उन्हनि जी pH स्केल छा हूंदी आहे, लिटमस पेपर ते उन्हनि जो कहिड़ो असरु पवंदो आहे, ऐं जेकॾहिं उनखे पाण में मिलाईंदा आहियूं त उन में छा ठही वेंदो आहे, साल्ट ऐं वाटर ठही वेंदो आहे। सो हिन मुंहिंजो काफ़ी तव्हांजा क्वेश्चन अची सघनि था पिया। तव्हांजे बुक में जेका एक्सरसाइज़ आहे उहो तव्हांखे मोकिलियांव थो। ॿी हिकिड़ी इंपॉर्टेंट शइ, सुभाणे त संडे 10 मुहर्रम आहे, सुभाणे अकेडमी ऑफ आहे। तव्हां सभु बि जेको आहे सो आराम कयो, रेस्ट कयो। सैटरडे ते पाण इक्वेशन बैलेंस करण जी प्रैक्टिस कंदासीं। हे तमामु इंपॉर्टेंट आहे ऐं मूंखे लॻे थो हिन मुंहिंजो क्वेश्चन IBA में बि ॾे। ठीकु आहे। इक्वेशन बैलेंस करणु इहा लाज़मी हूंदी आहे। जीअं तव्हांखे मां जेको आहे कहिड़ो फोटोसिंथेसिस पढ़ियासीं, उन में तव्हांखे बैलेंस करणु सेखारियो त असांजो CO2 प्लस छा हुयो, H2O, यानी कि कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी मिले C6H12O6 ठहे पियो। ठीकु आहे, O6, ऐं प्लस में असांजो ऑक्सीजन ठहे पई। पर इहा इक्वेशन बैलेंस्ड न हुई। पोइ असां सिखियोसीं त हिते बि 6 ॾींदासीं ऐं हिते बि असां 6 ॾींदासीं ऐं हिते बि असां 6 ॾींदासीं, त पोइ असांजी इक्वेशन छा थी वेंदी, बैलेंस थी वेंदी। सो इक्वेशन बैलेंस करणु इंपॉर्टेंट आहे। इनशाला पाण 11 मुहर्रम ते, यानी कि अॼु सुभाणे जेको बि ॾींहुं आहे उहो ऑफ आहे, 2 ॾींहं इनशाला पाण सिखंदासीं। अॼु लाइ मुंहिंजे ख़्याल में एतिरो काफ़ी आहे। थैंक यू सो मच।